बादशाह ने, शहज़ादा ने, वज़ीर ने, सौदागर ने, अकुलमंद ने, बेवकूफ़ ने, ठग ने, देव ने ऐं किस्सा दास्तान ॿुधण जो शौक़ु आहे त बिना कंहिं देर जे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। महिरबानी। रहमान रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, साथियों, ॿुधंदड़नि तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां शल जिथे हुजो शाद ऐं आबाद, हमेशह मुस्कुराईंदा रहो। दोस्तों, अॼु असां हिकु ॾाढे दिलचस्प किसे सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। इहा ई उमेद आहे त तव्हांखे असांजी हीअ काविश ज़रूरु पसंदि ईंदी। दोस्तों, ॻाल्हि था कनि त कंहिं शहर में ॿ भेनर रहंदियूं। ॿिन्ही वीचारनि जा मुड़ुस गुज़ारे विया, बेवह हुई। ॿिन्ही खे औलाद में हिकिड़ो पुटु हो। पोइ हिन भेणुनि जी बि पाण में ॾाढी सिक हूंदी, महबत हूंदी। उन जे करे हे जेके छोकिरा पाण में मासात थियनि, उन्हनि जी बि पाण में वरी ईअं सम्झो त ॼण घाटी दोस्ती हूंदी, संगत हूंदी, मासात घटि, दोस्त वधीक। पाण में भेनरुनि हिकिड़े ॾींहुं वेठियूं हुजनि, सलाह कयनि, सोचियुनि त असां त पंहिंजी उमिरि ईअं सम्झो त ॼण पिनी मंगी गुज़ारी आहे, बचड़नि जी खे बि ताते वरड़ो कयो अथऊं। पर इहो आहे त हाणे पुटड़ा बची जवान थिया आहिनि, नथनि को इल्मु, नथनि को हुनर, यतीम जो थिया, खाऊं किन हिननि खे पढ़ाई। सो छो न हिननि खे को हुनर सेखारिजे जेको हिननि खे कमु अचे। इहा पाण में सलाह करे नंढी भेण वॾीअ खे चयो त अदी, हाणे तूं वॾी आहे, तूं भला हिन ॿिन्ही छोकिरनि खे पाण सां गॾु वठि, को सुठो कारीगर, को हुनर वारो जिथे ॾिसी त हिननि खे उते छॾे। इहा सोच करे, सलाह करे, ॿिए ॾींहं ते जेका वॾी भेण हुई उन छा कयो, ॿिन्ही छोकिरनि खे वेंचारे सेंजारे ग़रीबाणा अछा उजरा कपिड़ा पाराए पाण सां वठी हली। आई शहर में, ॾिठई त हिकिड़ो कारीगर आहे जेको रेशम जी लुंगी ज़मीन ते रखी, रेशम जी लुंगी ज़मीन ते रखी, उन जे मथां काठी पई हुजे, उन तां छोड़ा पियो थो लाहे। काठ रखियल अथसि रेशम जी लुंगीअ ते। माई दिलि में सोचियो त बराबरि हे बि को कारीगर आहे, पर न, मां पंहिंजे छोकिरनि खे अञा हिन खां भलो को कारीगर हुजे उन वटि छॾींदसि। वरी इहो सोचे इहा थोरो अॻिते हली घणे घुमण खां पोइ नेठे न ॾिठो त हिकिड़ो ड्रखण आहे, उहो वाहोले सां काठीअ जा छोड़ा पियो थो लाहे। ड्रखण वाहोले सां काठीअ जा छोड़ा पियो थो लाहे। पर अहिड़ी त हुन सफ़ाई रखी आहे जो हिन माई बि ॾिठो त हिकिड़ी केविल आहे जेका कोशिशि थी करे त हुन काठीअ ते चढ़ां, पर एॾी हुन लसी काठी घड़ी आहे जो केविल हर हर तिरकी थी पए, एॾी हुन लसी काठी खे घड़ियो। माई सोचियो त हे बराबरि कारीगर, हिन खां वधीक भलो या ॼाणू कारीगर मूंखे न मिलंदो। वाहोले सां बि अहिड़ी लसाई थो रखे त ॿियनि औज़ारनि सां त अलाए छा कंदो। वेझो आई ड्रखण जे, हुनखे चई दादा भलाई करे मुंहिंजा छोकिरा आहिनि, यतीम आहिनि, हिननि खे इहो हुनर सेखार। ड्रखण चयसि त सही आहे, मां हुनर सेखारींदुसि, पर मुंहिंजो आहे हिकिड़ो शर्त जो हिकु राति मां हिननि जो इम्तिहान वठंदुसि। जे हुन में पास थिया, पास त पंहिंजी जाइ ते, पर जे बची वई त मां हिननि खे पंहिंजो शागिर्द बणाईंदुसि, जेको मूं वटि हुनर आहे मां उहो हुनर सेखारींदुसि। ऐं जे मरी वई त परतई रब खे, मां हुनजो ज़िम्मेवार न आहियां। इहो सोचे सम्झे जेकॾहिं मञी त मां तुंहिंजे छोकिरनि खे पाण वटि रखां, न त पंहिंजा छोकिरा वठी वञ। माई ॾिठो त कारीगर सुरीलो आहे। माई अलाह ते आसरो रखी, माई चयसि भाउ मूंखे ॻाल्हि क़बूल आहे, हे छोकिरा तुंहिंजे हवाले आहिनि, भले तूं छोकिरनि जो इम्तिहान वठि। राति जो हिन छा कयो जो पहिरियों माईअ जो भाणिजो जेको हो उन खे हिकिड़ी कोठी हुजे, पर हुन कोठी पाण जो कारीगर हो त हुन कोठी अहिड़े नमूने जी ठाही जो राति जो बाक़ाइदे उहा कोठी ईअं बर्फ़ वांगुरु सफ़ा, जीअं बर्फ़ ॼमे न ईअं कोठी बाक़ाइदे थधी थींदी। उन कोठीअ में हिकिड़ो बुंड रखियल हुजे। हिन छा कयो जो छोकिरे खे उन कोठीअ में वाड़े, चई भाई हाणे सॼी राति तूं हिते हुजे, पंहिंजो पाण बचाई त सुबुह जो तोखे सेखारींदुमि। हाणे आहे तुंहिंजो कमु, या पाण बचाए न त हिते पूरो थी वेंदो। छो जो सफ़ा थधी रत ॼमाए छॾी। छोकिरो आयो कोठीअ में, अञा घड़ी मस गुज़री त कोठी पंहिंजो असरु ॾेखारणु शुरू कयो। अची हिनखे सीउ वरायो, हुन कुंड में लिके, हुन कुंड में लिके, पर सीउ हुजेसि बाक़ाइदे रत पियो ॼमाए। फतको हिनखे हुजे
फतको फतको हुजे हेॾे होॾे न का ढकण जी जाइ को पाण खे कंहिं लटो कपिड़ो हुजे जंहिंसां पाण खे ढके को बचाए। एॾी थधि हुजे जो छोकिरो आख़िर दाहूं करणु लॻो पर तालो ॾिनल हुजे केरु ॿुधे कोन पियो। आख़िर छोकिरो थधि में हुन जो रतु ॼमी वियो छोकिरे जो ऐं छोकिरो दम ॾिनो। सुबुह जो अची हिन खोलियो त छोकिरो मोह पियो आहे। माई ॾे नियापो कई, माई आई, माई खे चई मां तोखे ॿुधायो छोकिरो तुंहिंजो मरी पियो, छोकिरो तुंहिंजो मरी पियो। माई खे ॾाढो ॾुख थियो, छोकिरे जी लाश खणी माई दफ़नायो। माई ॾाढो पछतायो त भला हाणे हे छा कयमि। सो बि पहिरियों पंहिंजो भाणज, हाणे जेकॾहिं भाणज मां मारायो आहे, हाणे जेकॾहिं पुट खे हिते नथी छॾियां त मुंहिंजी भेण सोचींदी त हे हथ सां न कयो आहे। तंहिंजे करे हाणे जे हूंदी पुट जी हयाती त बचंदो, न त भला हाणे जे भाणज वियो त अहिड़ो भला पुट। भेण छा सोचींदी इहो सोचे इन पुट वरी बि हुनजे हवाले कयो। ॿीअ राति इन छा कयो जो साॻियो छोकिरे खे वञी कोठीअ में वाड़े, कोठीअ में वाड़े ऐं हे हले पियो। छोकिरो जो अंदरि आयो, कोठी पंहिंजो असरु ॾेखारणु शुरू कयो। कोठी सफ़ा थधी थी वई। छोकिरो हेॾे होॾे भॼणु लॻो, पाण बचाइण, थधि खां पाण बचाइण लॻो। का अहिड़ी बचाव वारी शइ हुई कान। ॾिठे हिकिड़ो रुॻो कमरे में हिकिड़ो बुंड पियो, काठ जो बुंड पियो, हेॾे होॾे किथां पाण खे बचाए न पियो सघे। सफ़ा अची हिनखे ॾकणी वरितो। हिन दिलि में सोचियो त हाणे पाण खे गरम कीअं रखां। सोचे हिनखे ख़्यालु अची वियो त हाणे ॿी त का शइ कान्हे, छो न भला हिन काठ ते ज़ोर लॻायां त मन बुत गरम थिए। ॿी त का शइ कान्हे, मन ईअं कयां त बुत गरम थिए। इहो ख़्यालु करे हिन छा कयो जो अची ऐं बुंड खे ज़ोर ॾियणु लॻो। बुंड बि ॻोरो हुजे। हिन जीअं ज़ोर ॾे त हिन जो ॼण जिस्म गरम पियो थिए। ज़ोर ॾेई थोरो बुंड खे चोरे, वरी सीउ दॿेसि, वरी ॿिए पासे ॾांहुं फिरी वरी बुंड खे चोरे। माना ईअं सॼी राति कंदे थकु ॾाढो हिनखे थियो, पर इहो आहे त थधि खां ॼण बचियो, हिन जो बुत बि गरम थियो। थोरी साही पटे वरी हीअं करे तां त अची सुबुह जो कारीगर आयो, कोठी खोले ॾिसे त छोकिरो सही सलामत वेठो। कारीगर हिनखे चयो त बाबा हाणे तूं जेको आहे मुंहिंजे हुनर सिखण जे लाइक़ु आहे, मां तोखे हुनर सेखारींदुसि। कारीगर छोकिरे खे वठी आयो पंहिंजे दुकान ते, अची आयो हिनखे कमु सेखारणु लॻो। छोकिरो अलाह साईं अकुल ॾिनोसि, छोकिरो बि शौक़ सां सिखणु लॻो। साल खन में हिन छोकिरे खे बाक़ाइदे जेको हिन वटि हुनर हुयो उहो सॼो सेखारियईं। साल पूरो थियो, हिन छोकिरे खे चयो त भाउ हाणे तूं मूं वटि जेको इल्मु हुयो मां उहो तोखे ॾिनो, हाणे वञी पंहिंजी रोज़ीअ जी ॻोल्हा कर, पंहिंजो नसीबु ॾिस। हाणे भले तूं हितां मूं वटां वञ, मुंहिंजी तोखे इजाज़त आहे। हाणे छोकिरो बि जवान थी वियो, माउ खां मोकिलाईं त हाणे दुआ कर, मां हुनर सिखी वियो आहियां, हाणे पंहिंजी नसीब आज़मायां। माउ खां मोकिलाए हे छोकिरो सामान खणी थियो रवानो। हलंदो हिकिड़े बरपट में अची पहुतो। झंग हुजे, झंग में अची पहुतो। झंग में ॾिसे त हिकिड़ो उठो आहे, पर चङनि ॾींहंनि जो उठ हुयो, मरी वियो हो कोट। एतिरे क़दुरु जो हुनजो मांस खलूं उहे त ॻरी वियूं, बाक़ी हुनजा हॾा जेके हुया, हॾा जंहिंमां हिन मां अंदाज़ो लॻायो त उठ आहे। उन ते जो मींहुं पियो त उहे हॾा जेके सफ़ा ईअं धोपी साफ़ थी ऐं चमकनि पिया। हिनखे ईअं समक अची वई। हिन छा कयो जो औज़ार कढी उन्हनि खे छिलण ऐं घणणु शुरू कई। घणणु शुरू कई त हिन मां का सूखड़ी ठाहे। हिन छा कयो जो उन हॾनि मां चांवर ठाहिणु लॻो। उन उठ जे हॾनि मां हिन चांवर ठाहिणु लॻा। पाव ॾेढ हिन चांवर तयारु कया उठ जे हॾनि। छा कयईं जो रुमाल में ॿधईं, रुमाल में ॿधी वरी पंधु पियो। हलंदो अध राति जो, राति गुज़री वई हुजे, हे हिकिड़ी बादशाही शहर में पहुतो। हे अची वियो शहर में जो पहुतो, हाणे वञा काॾे, राति जो वॻड़ो बुख बि लॻी हुयसि ऐं रहण जो बि इंतज़ाम कजे, वञा काॾे। केरु ॼाण सुञाण वारो बि कोन हुजेसि। पुछा ॻा छा कयईं, हिनखे ॾसु मिलियो त जेकॾहिं हिन तोखे को हुनर ईंदो हुजे त हितां जो बादशाह जो जेको शाही महिमान खानो आहे न, उते वञ, उते तुंहिंजे रहण जो बंदोबस्तु बि थींदो, तोखे खाराईंदा। हे पुछां कंदो, उते पहुतो, उते जो वियो
त ॾिसे त सभई कारीगर माण्हुनि ॿुधाए सभई कारीगर हिते रोज़ अचनि था। छो था अचनि? जो हितां जो जेको बादशाह हुआ उन बादशाह जे धीअ जो शर्त आहे त जंहिंजो हुनरु हिनखे पसंदि ईंदो उनखे उहा महिमान बि बणाईंदी ऐं उन सां शादी बि कंदी, उन सां शादी बि कंदी। शहज़ादीअ जो इहो दस्तूर हूंदो हो जो शाम ताईं जेके कारीगर उते ईंदा हुआ उन्हनि जो उहो हुनरु ॾिसंदी। जेकॾहिं न वणंदो हुन त उन्हनि जेके कारीगर हूंदा हुआ उन्हनि खे हणाईंदी जेल में। शर्त त बड़ा ॾुखियो आहे। हिन चयो त बड़ा माण्हुनि ईअं सम्झि ॼण को पंहिंजे सिर तां भला टारे मूंखे हेॾे मोकिलियो। हाणे जे शहज़ादी खे बि मुंहिंजो हुनरु पसंदि न आयो त पोइ त ज़िंदगी जेल में गुज़रंदी। पर हाणे आयो हां, राति रहण बि ज़रूरी आहे। अलाह ते तौकर रखी चई त भाउ मां बि आयो आहियां हुनरु ॾेखारण। हाणे महिमान कारीगर उते लथल हुया, उन्हनि जो खाधो तयारु पियो थियो। हुननि खे ख़बर पई त भाउ हिकिड़ो नओं कारीगर बि आयो आहे। आया हिन खां अची पुछनि त भाउ तूं खाइण में का तुंहिंजी फरमाइश का किरी वग़ैरह जी हुजई त ॿुधाए त असां उन हिसाब सां, छो जो शाही महिमान आहे त तुंहिंजो उन हिसाब सां खाधो तयारु कयूं। हिन चयनि त भाउ ॿियो न, मूं वटि पंहिंजा चांवर आहिनि, उहे मूंखे चांवर रधे ॾियो बसि। मूंखे पंहिंजा चांवर आहिनि, उहे चांवर रधे ॾियो बसि, ॿियो मुंहिंजे लाइ न कयो। हिन चांवर उहे जेके ठाहिया हुआ उठ जी हॾे मां उहे चांवर हिननि खे ॾिया। अब चांवर रधणु शुरू थिया, चांवर रधणु शुरू थिया, पर हाणे हुजनि चांवर त रधजनि। उठ जी हॾनि मां हा ठहियल माना ईअं सम्झो हॾा पी बाहि ॾिननि, पी पाणी विधनि। जीअं आम चांवर थींदा आहिनि 15-20 मिंट, अधु कलाकु गुज़री वियो, कलाकु गुज़री वियो, पर चांवर रझनि ई कोन, चांवर ॻरनि ई कोन। शहज़ादी खे ॿुधाइनि त हिकिड़ो कारीगर आयो आहे, उन वटि चांवर पंहिंजा आहिनि पर चांवर पचनि कोन था, चांवर पचनि कोन था। शहज़ादी पाण आई हिते, शहज़ादी पाण आई, उन बि ॾिठो त चांवर पचनि कोन था। चांवर कढियनि, देगिड़े मां ॿाहिरि कढी, अब चांवरनि खे जो भञनि, अड़े त चांवर भॼे ई कोन थो। नेठि कंहिं सम्झी वियो त न भाई चांवर न आहिनि पर हे हॾा आहिनि। हल भला हेॾी कारीगरी हॾे मां चांवर ठाहिया अथई जो केरु सम्झी न सघियो। शहज़ादी बि ॾिठो, शहज़ादी खे हिन जो हुनरु ॾाढो वणियो। सलाम आहे हिन जे हुनर खे, सभिनी खे बेवकूफ़ करे वियो, असांखे बेवकूफ़ करे वियो, केरु न हिन खे सुञाणे सघियो। शहज़ादी चयो त मूंखे हिन जो हुनरु जेको आहे सो पसंदि आयो आहे ऐं मां हिन सां शादी कंदसि, हिन सां शादी कंदसि। ऐलान थी वियो, ऐलान थी वियो, भाई हिन जो हुनरु क़बूल थी वियो, हिन जो हुनरु क़बूल थी वियो ऐं शहज़ादी हिन सां शादी कंदी, शहज़ादी हिन सां शादी कंदी। ॿिए ॾींहं ते हिन ग़रीब जी शहज़ादीअ सां शादी, शहज़ादीअ सां जो शादी थी त हिन पहिरियों शहज़ादी खे मिंत करे जेके कारीगर वीचारा जेल में हुया उन्हनि सभिनी खे आज़ादु करायो। हाणे साईं हे उते रहे पियो, हाणे उते रहे पियो कारीगर शहज़ादी सां गॾु बादशाही महल में रहे पियो। मज़ा लॻा पिया हुजनि, ग़रीब जो ॿार, हेॾियूं अयाशियूं मज़ा जो हुजनि, सहूलियतूं हुजनि, शाही महिमान नवाज़ियूं पई हलनि। हिन खां माउ मासी विसरी वई त को माउ बि आहे मासी बि आहे। सॼी राति आराम में हुई, ज़रूरत जो कान हुअसि, वरी ॿियो को हुनर बि कोन पियो ठाहे। शहज़ादी हिनखे चवंदी त तोखे अलाह साईं हेॾो अकुलु ॾिनो आहे, कीअं चुप कई वेठो आहे, पोइ हुनरु पंहिंजो वरी ॿियो ॾेखार। पोइ चए कहिड़ी मूंखे ज़रूरत आहे, हाणे ईअं सम्झणु बादशाह जो मां न्याणो हां, मूंखे कहिड़ी ज़रूरत आहे। हिकिड़े ॾींहुं चङो टाइम गुज़री वियो, शहर में को ॿाहिरियों वापारी आयो, हिकिड़ी तस्वीर खणी आयो विकिरे जे लाइ, पर तस्वीर ॿाहिरी हुजे जंहिंजी हाक परे परे ताईं हुजे। शहज़ादी पंहिंजे बानीअ खे मोकिलियो त ॿुधूं था त तस्वीर ॾाढी भली आहे, सो इहा तस्वीर वञ वठी अचो, जेतिरे में मिले ओतिरे में वठी अचो। उन शहर में हिकिड़ो सोनारो बि रहंदो हो, उन शहर में बादशाही शहर में हिकिड़ो सोनारो बि हुयो। उन बि इहा तस्वीर ॾिठी, उन जो बि ज़ोर हुजे त मां इहा तस्वीर ख़रीद कयां। उन जेको वाक़ु लॻायो त शहज़ादी जी बानी उनखे जो चयलु हो त जेतिरा पैसा लॻनि इहा तस्वीर वठणी आहे, उन वधीक वाक़ु ॾेई, सोनारे खां वधीक वाक़ु ॾेई उहा तस्वीर वरिती, तस्वीर ख़रीद कई। तस्वीर जो हुन वरिती त सोनारे खे ॾाढी, सोनारो शाही सोनारो हुयो, बादशाह जो दादलो सोनारो, सोनारे खे ॾाढी कावड़ लॻी।
बादशाह वटि आयो। बादशाह खे चईं त साईं तव्हांजो न्याणो, छो जो हाणे शहज़ादीअ जी ॻाल्हि न हुई, शहज़ादीअ जो मुड़ुसु हुयो। सो आई तव्हांजो जेको न्याणो आहे पाण खे अलाए छा थो सम्झे, अॼु ईअं सम्झो त उन मुंहिंजी बेइज़ती कई आहे। मूंखां इहा ॻाल्हि बर्दाश्त नथी थिए, मूंखे ॻाल्हि इहा बर्दाश्त नथी थिए। मुंहिंजे वाक ते हुन वाक ॾेई शइ ख़रीद कई आहे, मुंहिंजी बेइज़ती कई अथई, माण्हू मूं ते खिलाया अथई, पाण खे सम्झे थो त मां वॾो को कारीगर हां। सो साईं हाणे मां सोचियो आहे त मां हिन सां मुक़ाबिलो कयां। तव्हां हिनखे चयो मुंहिंजे साम्हूं अचे। साईं जेकॾहिं हिन मूंखां खटे वियो त मुंहिंजी सॼी मिल्कियत हिनजी आहे। जे मां खटे वियोमांसि त सॼी मिल्कियत हिनजी मां खणंदुसि ऐं पोइ हिनखे हिन मुल्क में रहण जो हक़ु न हूंदो। बादशाह जो सोनारे जहिड़ा गुफ़्ता ॿुधा त बादशाह खे ॾाढी कावड़ लॻी, पर इहो त सोनारो अबनि ॾाॾनि खां सोनारो हुउसि। सो बादशाह का ॻाल्हि ॻणी ऐं ख़ामोश थी वियो। हिनखे चई ठीकु आहे, जेकॾहिं तुंहिंजो इहो चैलेंज आहे त इहो तुंहिंजो चैलेंज पूरो कंदासीं। ईंदड़ जुमे ॾींहुं तव्हां ॿिन्ही जो पाण में मुक़ाबिलो कराईंदासीं। सोनारे खे इजाज़त ॾेई बादशाह पंहिंजे न्याणे खे घुरायो, कारीगर खे। उनखे चई भाउ सोनारो तो ते कावड़जी पियो आहे, ईअं सम्झ तोखे चैलेंज कयो अथई मुक़ाबले लाइ। सो हाणे मां बि पर पुठ इहो खणी क़बूल कयो आहे। जुमे जो ॾींहुं मुक़ररु कयो अथमि। हाणे तूं अकेलो न आहीं, ईअं सम्झ तो खटियो ॼण मां खटियो, तो हारायो त ॼण मां हारायो। ॼण असांजी इज़त हिन महिल आहे तुंहिंजे हथ में, असांजी लॼ पत इहा सॼी तुंहिंजी में आहे। सो जीअं सम्झी तीअं कर, पर इहो तोखे मुक़ाबिलो खटिणो आहे। हिन जो ॿुधो त हिन चङा टाइम थी वियो त हे को कारीगरी करे कोन पियो, हुनर करे कोन पियो, हे तीअं ॿुल तर में अची वियो। पर चईं त हाणे चैलेंज थियो आहे, आयो घर। बादशाह खे चईं अलाह साईं ख़ैरु कंदो, तव्हां परेशान न थियो। सोच में हुजे त छा कयो। हिकिड़ो ॾींहुं गुज़रियो, ॿियो ॾींहुं गुज़रियो, तव्हां त ख़मीस जो ॾींहुं अची पिया अथव। हे चुप कई वेठो हुजे। हाणे ॿिए ॾींहं ते मुक़ाबिलो हो। हिन छा कयो जो पंहिंजी हिकिड़ी नौकिराणी खे घुराई, उनखे चई त तूं कंहिं नमूने सां हिन सोनारे वटि वञ, सोनारे जे घर वञ, ॾिसी अचु त सोनारे छा ठाहियो आहे, कहिड़ी कारीगरी कई अथई, त मां उनजो तोड़ कयो। नौकिराणी वई सोनारे जे घर, सो कंहिं नमूने सां हेॾां होॾां करे ऐं ख़बर लही आई, अची हिनखे ॿुधाई त सोनारे अहिड़ो हिकिड़ो कमु कयो आहे जो हिन सोन जो हिकिड़ो नक्शो ठाहियो आहे। सोन जो अहिड़ो नक्शो ठाहियो अथई जो माण्हू मथां बि ॾिसे, परे खां बि ॾिसे त उन में ॼण पाणी पियो थो वहे, पाणी पियो थो वहे। पोइ वरी छा थो करे जो उन में मच्छियूं थो विझे, नंढड़ियूं मच्छियूं जो थो विझे त उहे बाक़ाइदे उन पाणीअ में हलनि थी। ईअं थो ॾिसिजे ॼण सची पची पाणीअ में मच्छियूं पचियूं तरनि, पाणी आहे सच पच जो पाणी आहे, मच्छियूं पचियूं उन में तरनि। वाह जो ठाहियो अथई, जेको ॾिसेसि थो सो बाक़ाइदे सोनारे जी तारीफ़ थो करे। हिन ॿुधो, हिन खणी माठ कई। आख़िर ताईं जुमे जो ॾींहुं बची वियो। जुमे जो ॾींहुं अची वियो, मैदान लॻी वियो। सोनारो पंहिंजो हुनर वारो सामान खणी आयो। हज़ारे माण्हू अची गॾु थिया, मुक़ाबिलो हुजे। बादशाह बि अची वेठो। सोनारा पहिरियों तूं पंहिंजी शइ ज़ाहिर कर। सोनारे साईं साॻो जेको हिनखे ख़बर पई हो, साॻो नक्शो रखियईं, बाक़ाइदे हुन में हर को ॾिसे पियो ॼण पाणी पियो थो वहे, वरी जो मच्छियूं विझे थो सच पच में ॼण तरनि थियूं पई। जंहिं ॾिठो बाक़ाइदे ताड़ियूं वॼी वियूं, वाह वाह थी वई। हे बीठो हुजे, हिन बि चयो त हा बराबरि, सोनारे खे सलाम आहे, वाह जो कमाल कयो अथई। हल हाणे साईं आयो हिन जो वारो। जॾहिं हिन जो वारो आयो, हिन साम्हूं माण्हुनि जे बीच चई दादा हाणे मां को वॾो कारीगर कोन आहियां, पर हाणे चैलेंज जो थियो आहे, सो मां बि पंहिंजे वितार हिकिड़ो तव्हांखे मामूली पंहिंजो हुनर ॾेखारियां थो, उमेद आहे त तव्हांखे क़बूल पवंदी। ईअं चई हिन छा कयो जो हिकिड़ो घड़ियल बि न हुजे, काठ जो बघु उहो कढे खीसे, बघु कढे, घड़ियल बि कोन हुजे, काठ जो बघु उहो कढे। उहो जो कढी ऐं माण्हुनि खे ॾेखारे। माण्हुनि जो ॾिसनि पिया त माण्हू खिलण लॻा त हाणे हे वरी छा ठाहियो अथई, सोनारे त भणा वाह जी कारीगरी ॾेखारी, हे वरी हिन छा कढियो आहे। माण्हू खिलण लॻा। हिन छा कयो जो बघु खणी सिधो सोनारे जे नक्शे ते रखे। अब जीअं जो नक्शे ते रखियईं त उहो बघु लेटी पेटी असली बघु थी पियो, ऐं जेके उते सोनारे नक्शे में मच्छियूं विधियूं उहे सभु मच्छियूं खाई सॼो पाणी पी वरी लेटी पेटी साॻो काठ जो बघु थी वियो।
हिन वरी उहो खणी वरी साॻो खीसे ॾे विधो। माण्हुनि जो अहिड़ो हुनर ॾिठो भाउ, ईअं बाक़ाइदे हुकरा थी विया, वाह वाह जी धूम मची वई। सभिनी ॾिठो बराबरि हिन जो हुनर त वरी से सोनारे खां वधीक थी वियो, सोनारे खां वधीक थी वियो। सोनारे शर्त हाराए, सोनारो ॾाढो लॼी थियो त हाणे हा मां हीअं, हाणे त सॼो खज़ानो मिल्कियतूं सभु इहे हार में वेंदियूं हलियूं। पर हिन कारीगर चयसि त न, मां तोखे माफ़ु कयो, तो तकबर कयो पर मूंखे तुंहिंजी मिल्कियत न खपे, मां तोखे माफ़ु कयो। तुंहिंजी माल मिल्कियत जेको तोखे आहे अलाह तोखे बख़्शे ॾे, मूंखे तुंहिंजी ज़रूरत न आहे। सोनारे ॾाढा हिन जा थोरा मञा, चई बसि हाणे आईंदा जे लाइ ईअं सम्झ मां अॼु खां वठी तुंहिंजो ॼण ग़ुलाम आहियां। हाणे इन मुक़ाबले जे करे वरी हिनजी ॼण सॼे शहर में तर में वरी हिनजी हाक थी वई। माण्हुनि ते बसर थियो त यार बराबरि बादशाह जो न्याणो को वॾो कारीगर आहे। बसि वरी साॻो सुस्त थी वियो, सॼो ॾींहुं सुतो पियो हुजे, महल खां ॿाहिरि निकिरे कोन। ज़ाल पई चवंदी हुयसि त भेणा कुझु कमु कर, केसि ताईं वेठा बाबे जी मिल्कियत ते गुज़र कंदासीं, अलाह साईं तोखे अहिड़ो हुनर ॾिनो आहे, कुझु पोरियो कर। हे ज़ाल खे चए त मां तोखे अॻ में बि चयो त मूंखां महिनत कान पुॼंदी, मूंखे आरामु करण दे, खाइण लाइ असांजे खाइण खां घणो आहे, बसि मूंखे आरामु करण दे, छाजे लाइ कयां। पर ज़ाल हिनखे पई चवंदी, छो जो ज़ाल खे ख़बर हुई त हे हिन जा हथ सोना आहिनि, हिन वटि हुनर वॾो आहे। पर पोइ सोचींदी त घणो तंग बि न कयांसि, मथां कावड़जी न पई। नेठि वरी साईं ने किसे खे साल गुज़री वियो, वरी हिन पंहिंजे मुड़ुस खे चयो त वरी हाणे पूरो साल थियो आहे जो चुप कयूं वेठो आहे, का शइ कान ठाही अथई। ईअं सम्झो खट खे छॾणो तूं पंहिंजो ॾोह थो सम्झी, माना खाधे खरार खुटी वेंदा आहिनि, केसि ताईं तूं ईअं कंदे। हाणे त मूंखे बाबे खां घुरंदे बि लॼ थी थिए, छा दिलि में बाबो चवंदो त माना कहिड़ो मां न्याणो कयो, सफ़ा निकमो ऐं बेकार, पंहिंजी ज़ाल बि नथो ताते सघे, माना कुझु हिमत कर, मुड़ुस थी। सोचीं त ज़ाल अॼु ॿिए मूड में आहे, मूंखे छॾींदी कान। हिन खे चईं त हाणे ठीकु आहे, भला मां कयां थो। राति थी, शहज़ादी वञी सुती। हिन छा कयो जो हिकिड़ी अॻ में पट जेको थींदो हो, कपिड़ा ठाहिबा हथ सां, पट जा कपिड़ा ठाहिबा, उनखे पट अवेणी हिन हिकिड़ी ठाही, हिकिड़ी पट अवेणी ठाही राति जो। सुबुह थियो, हिन पंहिंजे ज़ाल खे उहा पट अवेणी ॾिनी, हिन खे उनजो कमु बि सम्झाई। शहज़ादीअ उहा पट अवेणी पंहिंजी बानी खे ॾिनी, हिन खे चई त इहा मुड़ुस सम्झायोसि, चई हीअ वञी 40,000 रुपयनि में विकिणजांइ, घटि क़ीमत ते न विकिणजांइ, छो जो हीअ वॾे कम जी आहे। कमु बि हुनखे सम्झाई त हाणे जेको पुछई त हुनखे कमु बि ॿुधाइजांइ त कमु कीअं कजे। बानी उहा खणी आई, कारीगर जी हुनर जी त सभिनी खे ख़बर हुई त जहिड़ो तहिड़ो कारीगर न आहे, हिन जूं शयूं भली हूंदियूं। हे जीअं पहुती, हिकिड़ो वॾो सौदागर हुजे, उन वॾे सौदागर हिन खां उहा ख़रीद कई 40,000 में। बानीअ हिन खे चयो त हीअ पट वेणी राति जो मुंझल पट जेको हुजे तूं उन में हीअ विझी छॾ, सुबुह जो समूरो पट वरी बाक़ाइदे सुलझी वेंदो। सौदागर हिन खे 20,000 रुपया ॾिना, चई 20,000 ॾियईं थो, बाक़ी आज़मूदे ख़ातिर मुंहिंजो मां तजुर्बो कयां, जेकॾहिं करे ॾेखारीं त पोइ मां तोखे 20,000 ॾींदुमि। सौदागर हिन खां पट वेणी वठी वियो। ॿिए ॾींहं ते सुबुह जो सौदागर ॾिठो त बराबरि पट वेणी सॼो पट जेको आहे उलझल पट उहो सॼो सुलझाए छॾियो। हिन 20,000 रहियल जेके हा उहे ऐं 20,000 इनाम तौरु, माना वरी 40,000 करे हिन बानीअ जे हथार कारीगर ते मोकिलिया, माना 60,000 में हिन जी खती। वरी हे ईअं सम्झो सुम्ही पियो, को कमुकार कोन। वरी ईअं सम्झो हिनखे 2 साल गुज़री विया, ज़ाल पई चवंदी हुअसि पर हे कुझु करे कोन। नेठि शहज़ादी वरी हिनखे चयो त भणा 2 साल थी विया आहिनि, को हुनर कोन ॾेखारियो थी, घर में छा नथो खपे, तुंहिंजी जे इहा मर्ज़ी आहे त वरी वञी बाबे जे अॻियां मां झोली झलियां त भला वरी वञांसि थी। हिन खिली ज़ाल खे चयो त मां कमु करण जो को ठीको कोन कयो, मुंहिंजी तोखे ख़बर हुई, मूंखे तंग न कर। हिन जो ज़ाल खे चयो त शहज़ादी रोअण लॻी। अरे कारीगर ॾिठो त भला हाणे हीअ रोए थी, ज़ाल खे चई त ठीकु आहे, रो न, मां कुझु कयां थो, पर हाणे हीअं कर, कंहिं नौकर खे घुराए। हिन नौकर खे घुरायो। हिन छा कयो जो कुहाड़ो खणी ऐं नौकर खे ॾिनई, चई त कुहाड़ो खणी वञू जंग में,
मां हिकिड़ी खट थो ठाहियां, उन खट जे पावनि जे लाइ का काठी ॻोल्हे आहे, झंग मां का काठी ॻोल्हे अचे, पर ख़्यालु कजां आम काठी न हुजे, काठी उहा कपे अचिजां जेका तोखे सलाम जो जवाबु ॾे। वण हर वण वटि वञां, वण खे सलाम कजां, जे वण सलाम जो जवाबु ॾेई त उन मां काठी कटिजां, मूंखे काठी खपे। उहा हुई त चेरनि जहिड़ी ॻाल्हि, पर हाणे हे हुयो नवाब कारीगर, उनजे करे हर को सम्झे पियो, नौकर बि सम्झो त न बराबरि हिन जी ॻाल्हि में मणिया आहे, चेरनि वारी ॻाल्हि नथो करे, को वण ज़रूरु अहिड़ो हूंदो, ईअं थींदो त कोन्हे, पर हे जो चए थो त ज़रूरु हूंदो। नौकर कुहाड़ो खणी साईं निकितो, आयो झंग में, हर वण जे अॻियां बीह वण खे सलाम करे, पर हाणे वण सलाम जो जवाबु हिनखे ॾिए कोन पियो। सॼो ॾींहुं हलंदे हलंदे नौकर वीचारो छा करे, हुकुम जो हुयो, हुकुम जो बंदो, हिकु वण खे वणनि जूं हर वण खे सलाम कंदो हले, पर कंहिं बि वण हिनखे जवाबु सलाम जो न ॾिनो। शाम ताईं सॼे झंग में रुलियो, पर हिनखे अहिड़ो वण न मिलियो जेको हिनखे सलाम जो जवाबु ॾे। नेठि हिते अची सिजु लथो, पर झंग में हिनखे को अहिड़ो वण न मिलियो जेको हिनखे सलाम जो जवाबु ॾे। आख़िर मोटियो, चई त भला हाणे मोटा, हाणे सिजु लही वियो आहे। झंग मां ॿाहिरि निकितो, जेॾी महिल शहर जे वेझो आयो, शहर जे ॿाहिरां हिकिड़ो झूनो ॿेर जो वण ॾिसण में आयुसि। शहर जे ॿाहिरां झूनो हुजे ॿेर जो वण, उहो ॾिसण में आयो। दिलि में चई त हाणे बाक़ी इहो वण रहियो आहे, भला छो न इन खे बि सलाम कंदो अचां, कसम खणण जहिड़ो त थींदुसि त मां सभिनी वणनि खे सलाम कयो आहे। हे हुन ॿेर जे वण जे हेठां अची ॿेर जे वण खे चई अस्सलाम अलैकुम, त ॿेर जे वण मां आवाज़ आयो व अलैकुम अस्सलाम। जीअं जो जवाबु आयो त हे इबरत में अची वियो, इबरत में बची वियो, पर ॾाढो ख़ुशि बि थियो त भणा सॼो ॾींहुं डुकियुसि, पहिरियों छो न हिनखे चयमि, झंग में वञण जी ज़रूरत ई न हुई, पर शुक्र आहे भला सॼो ॾींहुं लोड़ियुमि, महिनत साबितु पई। हिन बिस्मिल्लाह करे उतां हिकिड़ो ॾारु कटियो पावनि जे हिसाब सां, उहो ॾारु कपे खणी आयो, अची कारीगर खे ॿुधाई त हिन वण मूंखे सलाम जो जवाबु ॾिनो। हिन छा कयो जो उन काठीअ मां राति जो सभु सुता पिया हुजनि, राति जो वेही हिन हिकिड़ी खट तयारु कई, काठी खट तयारु करे सुबुह जो हिन खट खे वाणे हिन शहज़ादीअ खे खट ॾिनी। शहज़ादीअ खे चई त अचे, मुंहिंजो मथो त तूं खाई वई, हे खट तयारु कई अथमें, हाणे हिन खट खे विकिणण जो वञी बिलो कर, पर ॻाल्हि ॿुध, हीअ खट जहिड़ी तहिड़ी न अथई, हिन खट जो मुल्ह अथई 2 लख रुपया। मूंखे लॻे थो त बादशाह खां सवाइ ॿिए कंहिं में दम नाहे जो हीअ खट ख़रीद करे सघे, केरु वठी न सघंदो, सिर्फ़ु बादशाह ई वठी सघंदो, छो जो हिन खट जो मुल्ह आहे 2 लख रुपया। सो हाणे हीअं कर, हीअ खट मोकिल बादशाह ॾे ऐं चएसि हे 2 लख जी खट आहे, 2 लख रुपया बादशाह खां वठि पंहिंजे पीउ खां, पर इहो आहे त हाणे बसि इहे 2 लख मिलनि, वरी मूंखे तंग न कजां, मथो ई खाई वई। शहज़ादी खे मुड़ुस ते एतबार हुयो त जे 2 लख चए थो त बराबरि खट बि काड़ी हूंदी। हिन छा कयो जो पीउ ॾे खट मोकिलियईं, बानी खे चई त बाबे खे चइजां त बाबा हे खट अथई, मुंहिंजे मुड़ुस ठाही आहे, पर हिन खट जो मुल्ह आहे 2 लख रुपया, ॿियो केरु कोन ख़रीद करे सघंदो, हीअ खट वठो, असांखे 2 लख रुपया ॾियो। बादशाह खे पंहिंजे न्याणे जी ख़बर हुई त बराबरि नवाब कारीगर आहे, जेका 2 लख रुपया वठे थो त ज़ाहिर आहे हिन में का शइ हूंदी। ऐं वरी ॻाल्हि त वरी हाणे धीउ जो नियापो कयुसि त बादशाह दिलि में सोचियो त हिन खट में हूंदो ज़रूरु को राज़, खट रखराई 2 लख रुपया उते जो उते हिन ॾियारे मोकिलिया पंहिंजी धीउ। हाणे बादशाह 2 लख त भरिया, धीउ जी दिलि बि रखियईं, कारीगर ते बि एतबार हुयुसि, पर पैसा घणा। बादशाह चए त इन खट ते अॼु मां सुम्हंदुमि, इन खट ते, अॼु इन खट ते सुम्हंदुमि, जेका 2 लख में खट वरिती अथमि, अॼु इन खट ते थो सुम्हां। हाणे 2 लख भरिया अथमि, ॾिसां त इन खट में आहे छा, लॻे थो त खट में कुझु हूंदो, कि न मूंखे सां धोखो करे वञाणो, पर अहिड़ो आहे कोन, खट में ज़रूरु हूंदो। बादशाह जी खट ते सुतो, कुझु घड़ी गुज़री त बादशाह जे कन ते आवाज़ आयो, खट जे हिकु पाए ॻाल्हाइण शुरू कयो, खट जे हिकु पाए मां आवाज़ आयो,
उन खट जो पाव ॿियनि पावनि खे पियो चए त दादा जेकॾहिं तव्हां मुंहिंजो ॿार झले बि हो त मां वञी हिन बादशाह जो मुल्क घुमी अचां। जेकॾहिं तव्हां मुंहिंजो ॿार संभालियो न त मां हितां निकिरां, मां हिन बादशाह जो मुल्क घुमी अचां। त ॿियनि टिनि पावनि चयसि त दादा ठीकु आहे, तूं भले वञ, असां तुंहिंजो ॿारु संभालियूं। बादशाह ॿुधो, बादशाह परेशान थी वियो। हिते बादशाह खे पक थी वई त बराबरि 2 लख जी हुन चया आहिनि त 2 लख अजाया न आहिनि ऐं खट में जेको आहे सो ज़रूरु को राज़ आहे, खट में ज़रूरु को राज़ आहे। बादशाह हाणे निंड फिटाई त न सुम्हां नथो, हाणे हे जो घुमण वियो आहे त वरी हिन जो हाल अहवाल वठां। बादशाह चुप करे ऐं मन जागे पियो, सुतो पियो। इते पहर खनि गुज़रियो त उहो पाव मोटी आयो, अची पंहिंजी जाइ ते बीह रहे। उहो पाव जीअं बीठो त हुन ॿियनि संगतियुनि पुछियोसि दादा ॾे ख़बर छा ॾिठी, ॾिसी आई मुल्क? हिन चयो त हा दा। अब बाबू असांखे भला ॿुधाए। चईंदा मां शहर जे हिकिड़ी कुंड में वियुसि, उते ॾिसां त हिकिड़ो सोनारो हितां जे बादशाह जो वज़ीर आहे, उनजी धीउ जा ॻह पियो ठाहे। ज़ाल हुनखे हर हर पई चए त अची सुम्ह, चङो टाइम थी वियो आहे, अची सुम्ह। पर हू पियो चएसि त न तरस, मां ॻह ठाहे पोइ थो सुम्ह। नेठि ज़ाल हर हर जो हिनखे पई चए त हे कमु छॾे वञी सुतो। अञा हुन ग़रीब जी अखी कान लॻी त सोनारे जी का ज़ाल आई, उहा पंहिंजे बिस्तरे तां उथी, आस्ते आस्ते उथी ऐं घर खां ॿाहिरि निकिरणु लॻी। मां बि हुनजे पोयां लॻुसि। उहा शहर खां ॿाहिरि हिकिड़ो ब्राह्मण जो मंदरु हुयो, मढ़ी हुई, हीअ उन में लंघी वई। हीअ जीअं वई त हिनखे ॾिसी ऐं ब्राह्मण कावड़ मां चयो त जे हेड़ी तेड़ी हेसि ताईं किथे ई? सोनारे जी ज़ाल हिनखे सॼी ॻाल्हि ॿुधाई त मुंहिंजो मुड़ुसु जाॻे पियो, ज़ोर ई हुनखे ज़ोर सां सुम्हारे, मूंखे देरि तॾहिं थी। ब्राह्मण चयसि त अहिड़ो मुड़ुसु जेको तोखे मूं वटि अचण में देरि थो करे, तंहिंजी जेकॾहिं मूंखे सिरी वढे आणे ॾी त वाह, न त तोसां मुंहिंजो वास्तो न आहे, मूं ॾे न ईंदी कर। हिन जो इहो चयसि त सोनारे जी ज़ाल उतां वरी वापसि थी आई पंहिंजे घर, मां बि हिनजे पोयां। अदा ॾिसां रन छा कयो जो चाकू खणी हो सोनारो जीअं सुतो पियो, सोनारे जे सुते ई हुन वीचारे जी सनड़ी ॻिची खपे, मुंडी खणी अची ब्राह्मण वटि पहुती। मां बि वरी हिनजे पोयां। उहो ॾिसी ब्राह्मण चयसि त रन कमीणी, अॼु पंहिंजे मुड़ुस मां तूं कान मुड़ी आं, सुभाणे तूं मुंहिंजी कड़ी पत रखंदीअ, मूं सां त तूं ईअं कंदीअ, निकिर मूं वटां, मूंखे नथी खपे। अदा पोइ उहा मुंहुं भेलो करे वापसि थी, सो उनखे छॾे मां बि हिते अची पहुतो। यार मां इहो ॾिठो अथमि। पावन चयसि यार वाह जो तमाशो ॾिसी आयो आहियां। हिते ॿिए पाए चयो त दादा हाणे भला जे मुंहिंजो ॿारु संभालियो त मां भला घुमी अचां। बादशाह ॿुधे पियो वेठो। बादशाह चई भला ॻाल्हि कहिड़ी थो करे त सोनारे जी ज़ाल सोनारे खे मारियो आहे। हाणे सचो आहे अलाए कूड़, पर हाणे इहा ख़बर पवंदी सुभाणे। बाक़ी इहो आहे त बिना पैसे ॻाल्हियूं त ॾाढियूं कचहरी त ॾाढी मज़े जी पइजी हले। ठीकु आहे, वरी ॿियो पाव वियो, बादशाह जाॻे पियो वेठो। पहिरियों खनि गुज़रियो त उहो ॿियो पाव मोटी आयो, अची पंहिंजी जाइ संभालियईं। दोस्तनि पुछियुसि अदा ॾे ख़बर छा ॾिसी आहे? चई अदा मूंखे ॿियो त कुझु नज़र न आयो, बाक़ी शहर जे फिलाणे पाड़े में हिकिड़ी माई मरी वई। शहर जे हिकिड़े फिलाणे पाड़े में वियुसि, उते माई मरी वई। माई बि का ॾाढी नेक बख़त ज़ाल आई, ॾाढी का सुरी माना फज़ीलत वारी नेक सीरत माई। उन ते हुननि पुछियुसि यार तोखे कीअं ख़बर पई त उहा माई नेक बख़त हुई, तोखे कीअं ख़बर पई त इहा माई सुठी हुई, नेक बख़त हुई, ऐं तो सम्झो कीअं त इहो मरण वारो मर्द आहे या औरत आहे? हिन चयनि दादा ॿियो न, रोअण जेके रोअनि पिया उन्हनि रोअण वारनि पे चयो त मुंहिंजी अमड़, पार कढी पिया सॾियुनि मुंहिंजी अमड़। उन मां सम्झां पियो त माई आहे। ऐं ॿियो त पाड़े वारा जेके हुया, उहे जेके माण्हू पाड़े वारा हुया, उहे जेके पाण में ॻाल्हाइनि पिया, चयो त हर को इहो पियो चए त यार माई ॾाढी भली, माई ॾाढी नेक बख़त हुई, माई ॾाढी नेक बख़त हुई। सोने मां अंदाज़ो लॻायमि त माई का भली, छो जो हर को नेकी पियो करे। बादशाह ॿुधे पियो वेठो। बादशाह दिलि में चयो यार हे पाउ त वॾो अकुल वारो आहे, हल। एतिरे में टियों थियो। टे चयो दादा हाणे मूंखे इजाज़त ॾियो त भला मां चकर ॾेई अचां। अदा वञ। नेठि पहिरियों खनि रखी उहो बि मोटी आयो। बादशाह जी निंड फिटी वई, इन रौशे में बादशाह जी निंड फिटी वई।
आख़िर उहो बि मोटी आयो, अची पंहिंजी जाइ संभाले। अदा ॾे ख़बर छा ॾिसी आई? चई अदा ॿियो न, मां यार 7 चोर ॾिठा, मां ॾिठा 7 चोर। ऐं उहे 7 चोर हे जेको पंहिंजो बादशाह हुआ न, इन बादशाह जो खज़ानो खयूं पई विया। यार मां जो ॾिठो त बादशाह जो खज़ानो खयूं पई विया। मूंखे भाई कावड़ सो हवा में झूटो खाई अची ऐं हुननि जा गोॾा कुटण शुरू कया अथऊं। सभिनी चोरनि जूं टंगूं भञी आयो आहियां मां, सभिनी चोरनि जूं खज़ाने जूं भरियूं उहे हुननि जे अॻियां पयूं। अहिड़ो कुटियो अथमान जो ई चुरण पुरण खां लोह पिया आहिनि। बादशाह ॿुधो, बादशाह चयो यार जे इहा ॻाल्हि सची आहे त पोइ खट हीअ मूंखे ईअं सम्झणु मुफ़्त में पले पई आहे। खट त ॾाढी कमाए थी आहे, खट ॼण मूंखे मुफ़्त में पले पई आहे। हल इहा बि सुबुह ख़बर पवंदी। हिते चोथों पाउ जेको हुयो, उन चोथे पाए हिननि खे चयो त हाणे मूंखे छॾियो त भला तव्हां घुमी आया हो, भला मां बि घुमी अचां। अदा वञ। आख़िर चोथों पाउ बि ॿाहिरि खनि रखी मोटी आया। बादशाह खे सॼी राति निंड न आई न रोशे में। चोथों पाउ मोटी आयो, अची जाइ संभाली। पंहिंजा दोस्तनि पुछियुसि वाह ॾे ख़बर तूं छा ॾिसी आहीं? हिन चयो यार मां 6 रुपए घुमियुमि, 6 रुपए घुमां। हिकु हंधि छा ॾिसां त हिकिड़ो वासी गुनांग आहे पंहिंजे बचनि खे पियो चवे, बचा हुयसि नंढड़ा, उन पंहिंजे बचनि खे पियो चए त जंहिं बादशाह तव्हांजी माउ खे मारियो आहे न, जंहिं बादशाह तव्हांजी माउ खे मारायो आहे न, उन खे मां सुभाणे दंगे तव्हांजी माउ जो पलान कंदुसि। जंहिं बादशाह तव्हांजी माउ खे मारायो आहे, तव्हां बागणती न कयो, सुभाणे मां हिन खे दंगे पलान कंदुसि। यार इहा ॻाल्हि जो मां ॿुधी मूंखे ॾाढो ॾुख थियो, छो जो उहो बादशाह ते साॻियो आहे जेको असांजे मथां हिन महिल सुतो पियो आहे। मूंखे ॾाढो ॾुख थियो, मूंखे का ॻाल्हि कान पई वणे। मां चयो छा घुमां, मूंखे घुमणु फिरणु वणे कोन पियो, बसि उतां ई मां मोटी हलियो आहे। बादशाह जो ॿुधे पियो, हूअं त साईं बादशाह खे मज़ो पियो अचे, रोशो पियो अचे, ॻाल्हियूं ॿुधे पियो, ख़ुशि पियो थिए। हीउ जो ॿुधई त बादशाह थधो थी वियो, बादशाह जा हथ पेर ठरी विया, ई चप सुकी वियसि। अड़े हाणे छा कयां, हीअ त मुंहिंजी ॻाल्हि पियो थो करे, ना घुमारींदो मूंखे। ॿिया पावा जिन हिनजी ॻाल्हि ॿुधी पिए, उन्हनि खे बि ॾाढो ॾुख थियो। नेठे हिन खां पाए खां पुछियुनि उन ॿियनि पाव, अदा ॻाल्हि त यार ॾाढी ॾुख जी ॿुधाई, पर भला हाणे ॿुध, का अहिड़ी अटकल आहे जंहिंसां हिन बादशाह वीचारे जी जान बचे। असांजो बादशाह आहे, हिन वीचारे जी जान बचे, अहिड़ी का अटकल आहे? बादशाह कन उफड़ा करे वरी ॿुधे पियो त हाणे ॾिसां छा थो अचे। हिन पाए चयो त हा यार हिकिड़ी आहे, हिकिड़ी सूरत आहे। बादशाह हीअं करे जो सुभाणे सुम्हण खां अॻु में, सुभाणे राति जो सुम्हण खां अॻु में पंहिंजे खट जे भरिसां हेठि ज़मीन ते जेको गिलम विछायल अथसि, उन गिलम ते गुल हाराए, गुल विछाए पोइ उन्हनि जे अॻियां वरी छा करे जो हिकिड़ो हिंदाणो उहो कटराए रखे, गतरा करे, वरी उन खां पोइ वरी गुल छटराए, गुल उन हिंदाणे खां पोइ वरी गुल छटराए, वरी थोरो अॻिते उन खां पोइ हिकिड़ो खीर जो थाल उहो भराए रखे। पोइ बादशाह खे नांगो न लॻी। बादशाह ॿुधे पियो वेठो, सॼी ॻाल्हि सम्झी, सॼी ॻाल्हि यादि कई, ख़ुशियूं बि थियसि, पर हीअ ॻाल्हि जो ॿुधई त बादशाह जा फ़िलहालु ठप ठरी विया। पर हाणे हिन जो इहा सलाह वारी ॻाल्हि ॿुधायसि, बचा वारी ॻाल्हि ॿुधायसि। बादशाह टप ॾेई खट था उथियो, आयो दरबार में, वज़ीरनि अमीरनि खे घुराई, अबा वञी ॻोल्हा कयो, पुछा कयनि, ॾिठनि त बराबरि 7 चोर आहिनि, उहे ॿाहिरि रस्ते ते किरिया पिया आहिनि, साम्हूं खज़ाने जूं भरियूं पियूं, समूरो खज़ानो पियो आहे। चोरनि खे पकड़े आया, खज़ानो खणी आया। सोनारे जी ज़ाल जी पुछा थी, सोनारे जी ज़ाल जी, पर सोनारे जी ज़ाल वरी अटकल करे सुबुह जो पाण बादशाह वटि दांह खणी आई त मुंहिंजे मुड़ुस खे जेको आहे सो अलाए केरु मारे वियो। पर बादशाह खे पावनि जी ॻाल्हि ॿुधल ई, बादशाह खे पूरी पकई। बादशाह चयो त न, हिन पाण मारायो आहे, हिन खे फांसीअ जी सज़ा ॾे। वरी बादशाह पुछा कई त बा फिलाणी पाड़े मां पुछा कयो त बराबरि को कज़ियो थियो आहे? ख़बर पई त हा बराबरि उन पाड़े में हिकिड़ी माई हुई, माई ॾाढी भली हुई, माई बराबरि गुज़ारे वई, जंहिंजो पाए राति ज़िक्र पिए कई। हाणे पावन वारियूं सभु ॻाल्हियूं बादशाह आज़मायूं, सभु ॻाल्हियूं सचियूं थियूं त हाणे ते पाण वारी ॻाल्हि ते बि हाणे पक थियसि त बराबरि नांग वारी ॻाल्हि बि सची आहे, नांग बराबरि मूंखे माणाईंदो। पर हाणे जेका हिन ॻाल्हि कई आहे,
हिन सलाह ॾिनी आहे त हाणे इन सलाह ते अमल कयो। ॿी राति थी, बादशाह सुम्हण खां अॻु में जीअं चोथे पाए चयोसि, बादशाह ईअं कयो, गुल विछराए, हिंदाणो कटराए, वरी खीर, वरी उन खां पोइ गुल छटराए ऐं उन खां पोइ खीर जो थाल रखाए। नांग जॾहिं खट जे वेझो आयो, बादशाह ॾिसे पियो, नांग जॾहिं खट जे वेझो आयो, ॾिठईं त नांग अचे थो पियो। नांग जॾहिं खट जे वेझो आयो त गुल जो ॾिठईं त गुलनि ते नांग आसीस कई। थोरो अॻिते त वरी ॾिठईं हिंदाणो, नांग हिंदाणो खाधो, हिंदाणो खाई वरी थोरो अॻिते वधियो, गुलनि खे आसीस करे साम्हूं ॾिठईं त खीर पियो आहे। खीर जो थाल जो नांग भरियल ॾिठो त नांगो खीर पीअण लॻो। जीअं हुन खीर पीतो त नांग खे निंड अची वई। बादशाह ॾिसे पियो वेठो, नांग खे जीअं निंड आई त बादशाह नौकरनि खे घुरायो, नौकरनि खे सॾु करे, नांग सुतो जो पियो त बादशाह हुकुम कयो, उते जो उते बादशाह नांग खे माराए छॾियो। नांग खे माराई, बादशाह ॾाढो ख़ुशि थियो। बादशाह ॾाढो ख़ुशि थियो, छा कयूं, उन महिल पंहिंजे न्याणे खे घुराई त भणा वाह जो मुंहिंजो न्याणो आहे, सलाम अथसि हिन जे हुनर खे, मुंहिंजी जान बि हिन बचाई, मुंहिंजी जान बि बचाई, मुंहिंजो खज़ानो बि बचाई। बादशाह जेको खज़ानो चोरी थियो हो, बादशाह जो जेको खज़ानो चोरी थियो हो, बादशाह उहो सॼो खज़ानो हिनखे इनाम मिलियो। हिनखे ॿुधाई त मां तुंहिंजी खट जो आज़मतो वरितो आहे, मां तुंहिंजे खट जो आज़मतो वरितो अथमि ऐं बाक़ाइदे 100% मां हुनखे पूरो आज़मायो आहे। सलाम आहे तुंहिंजे कारीगरीअ खे, सलाम आहे तुंहिंजी कारीगरी खे, हे मां तोखे इनाम थो ॾियां। पैसा त तोखे इन जा ॾिना अथमि, पर हे मां तोखे इन जो इनाम थो ॾियां। हिनखे जॾहिं उहो खज़ानो सॼो मिलियो, सॼो बादशाह जेको हिनखे इनाम में खज़ानो ॾिनो, हाणे हिनखे हिते चङो टाइम थी वियो, हाणे हिनखे मिल्कियत बि जाम थी वई। पोइ हिन ज़ाल खे चयईं त हाणे चङो टाइम थी वियो आहे ऐं वॾी ॻाल्हि त हाणे असां वटि खज़ानो बि जाम थी वियो आहे, सो हाणे पंहिंजे पीउ खां मोकल वटि, त मां मुंहिंजी माउ ऐं मासी उन्हनि खे छॾे मूंखे साल थिया आहिनि, अलाए वीचारियूं जहिड़ियूं बाहिनि अलाए कोन, मां पंहिंजे घर हलां। पोइ हिन पंहिंजे ज़ाल खे साण खयो, बादशाह खां इजाज़त वरितनि। बादशाह अञा हिनखे ॿिया इनाम इकराम सूखड़ियूं पाखड़ियूं नौकर चाकर गॾे ॾिना। हलंदो सफ़र कंदो अची पंहिंजे मुल्क पहुतो, पंहिंजे घर पहुतो। माउ ऐं मासी उहे हिनखे ईअं सम्झ त हिन जे ॾुख में वीचारियूं रोई सफ़ा ईअं अखियुनि खां ई ॼण वेही वयूं, हिनखे मोह सां ई वेठियूं। हिनखे जो ओचितो ॾिठुनि ॾाढियूं ख़ुशि थियूं। हिन ॿुधाइनि, पंहिंजी ज़ाल मिलाइनि। पोइ हिन वटि जेको खज़ानो अथई पाण सां खज़ानो गॾु खणी आयो। हिन उते जंहिं झूपड़ीअ में रहनि पिया, उते वॾो हिकिड़ो महल ठारायो। पोइ मुंहिंजी ज़ाल, मासी ऐं माउ सां गॾु उते खाइण लाइ मिल्कियत हिनखे जाम हुअसि। उन्हनि सां गॾु बाक़ी ज़िंदगी जा ॾींहं ॾाढे ऐश ऐं आराम सां गुज़ारण लॻो।